समझण जी कोशिश कयो। जेकॾहिं तव्हां हाज़िर दिमाग़ हुजो ऐं दिलि हिते खणी आया आहियो, हिन गुफ़्तगू खे तव्हां समझी निकिरो, ख़ुदा जो कसम घणनि झगड़नि खां तव्हांजी जान छुटी। ख़ुदा है न हुज़ूर जे बारे में कई इख़्तिलाफ़ आहिनि। को चए थो इल्म ग़ैब जो हुयुसि या न हुयुसि, को चए थो बशर हो, को चए थो नूर हुयो। अरे दोस्तों, हेॾे तवज्जो कयो, नूरानियत बि मुंहिंजे दिलबर जो शान हुआ ऐं बशरियत बि मुंहिंजे रबर जो शान हुआ, पर आहे छा अॼु ॿुध त मुंहिंजो महबूब आहे। प्यारा दोस्तों, मिसाल ॻाल्हि जे समझाइण जे लाइ, मिसाल ॻाल्हि जे तव्हांजे साम्हूं मुंहिंजे सां कहिड़ा नालो चइबा साईं ताज मोहम्मद, साईं ताज मोहम्मद मोड़ी साहब आलिम आहे, हाफ़िज़ आहे। इहो हाफ़िज़ हुजण हिन जी हिकिड़ी सिफ़त जी, हाफ़िज़ हुजण हिन जी कई खूबियुनि मां हिकिड़ी खूबी आहे। ठीकु आहे न, रुॻे हाफ़िज़ त न आहे, पर हिन में ॿियो बि त कुझु आहे। मसलन आलिम आहे, तव्हां जेके तक़रीर करे थो, ॿ टे ॿोलियूं ॼाणे थो, अरबी पढ़ी थो वञे, इहा बि खूबी आहे जी। ॻाल्हाए थो, इहा बि खूबी आहे। ॾिसे थो, इहा बि खूबी आहे। इहे सभु सिफ़तूं आहिनि। हिकिड़े इंसान में हज़ारे खूब सिफ़तूं थी सघनि। ठीकु आहे न दोस्तों, मुंहिंजो मदीने वारो साईं, मुंहिंजो दिलबर नबी, ही बशरियत बि महबूब जे शाननि मां हिकिड़ो शान, महबूब जे सिफ़तुनि मां हिकिड़ी सिफ़त आहे। नूरानियत बि महबूब जे सिफ़तुनि मां हिकिड़ी सिफ़त आहे। पुट, सिफ़त ॿी शइ आहे, असुल वजूद ऐं ज़ात ॿी शइ। मिसाल हे लाउड आहे, हिन लाउड जो हिकिड़ो जिस्म आहे, हिकिड़ो जिस्म आहे। ॿियो हिन जूं सिफ़तूं आहिनि। मसलन हे आवाज़ छिके थो, हे आवाज़ परे ताईं पहुचाए थो, नंढे आवाज़ खे वॾो करे ॿुधाए थो, इहे हिन जूं सिफ़तूं आहिनि। पर इहे सिफ़तूं ऐं ॿियो हिन जो जिस्म, जिस्म छाजो ठहियल आहे? लोह जो आहे, पितल जो आहे, मिट्टी जो आहे, छाजो ठहियल आहे? यानी कंहिं बि शइ खे सुञाणण जे लाइ ॿिनि ॻाल्हियुनि जी मालूमात हुजणु ज़रूरी हूंदी आहे त इन शइ जी ज़ात छा आहे ऐं सिफ़ात छा आहे। ॻाल्हि सम्झो था? कंहिं बि शइ खे सम्झण जे लाइ उन खे ॾिसबो त उन जी ज़ात छा आहे, सिफ़ात छा आहे। अरे दोस्तान गिरामी, गम्बट वारो, तवज्जो फरमायो, सिफ़तूं मुंहिंजे दिलबर नबीअ जूं किरोड़े जेतिरियूं दुनिया में ॿोलियूं आहिनि, ओतिरियूं मुंहिंजो महबूब ॿोलियूं ॼाणंदो। मसलन हींअर दुनिया में 1500 मुअज़्ज़म ॿोलियूं आहिनि, जंहिंजो ग्रामर आहे, जेकी ॻाल्हायूं थियूं वञनि पियूं, मुंहिंजो दिलबर नबी सभु ॿोलियूं ॼाणे। इहा बि हिकिड़ी सिफ़त आहे, इहा बि सरकार जी हिकिड़ी सिफ़त आहे। दोस्तों, नूरानियत बि महबूब जी सिफ़त आहे, बशरियत बि महबूब जी सिफ़त आहे, पर पाण छा आहिनि, ज़ात छा आहे? ख़ुदा जी इज़त जो कसम, हुज़ूर जी ज़ात जी अॼु ताईं न बशर खे ख़बर पई आहे, न पइजी सघंदी। हुज़ूर जी ज़ात छा आहे? रब ॼाणे या रब जो हबीब ॼाणे। प्यारा दोस्तों, थोड़ो तवज्जो करो। महबूब
महबूब बानी रबीउल अव्वल ते हिन दुनिया में आया छो आया बशरन के फैज़ ॾियण जे भला जे बशरियत जो शान वठी हिते आया त अॻ में मौजूद हुया जी तब पहिरियों दुनिया जो पहिरियों नबी कहिड़ो आहे ग़लति था चओ जी दुनिया जो पहिरियों नबी कहिड़ो आहे अरे मुंहिंजो दिलबर नबी आहे छो मुंहिंजी प्यारियो सुन्नी तोखे यकीन कोन्हे छा साईं फरमाईंदा कुंतु नबियन व आदम लमुंजदिन फी दीनतिही आदम जी मिट्टी अञा ॻोल्हिजे पई गपई गारो अञा मलाइक लुहारनि पिया उन वक़्त बि मां नबी मौजूद कुंतु नबियन व आदम बैनल माए व तीन अञा आदम पाणी ऐं मिट्टी में हुयो मां उन वक़्त बि नबी हुयो बशरियत पोइ थी न बशरियत जो शान त हिते वठी आया न उते त बशरियत कोन हुई न उते जो नबी हुया 1,24,000 नबियनि जे रूहनि खे रब गॾु कयो ऐं रब फरमायो त ॿुधो ए नबियो वइला ख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन ओ मीसाक़ वाइदो जेको नबियनि खां रब वरितो हुयो त ए पैगंबरो तव्हांखे किताब ॾींदुसि हिकमतूं ॾींदुसि नबूवतूं ॾींदुसि पर हिकिड़े शर्त सां मुंहिंजो दिलबर नबी जॾहिं तव्हां वटि अचे त पंहिंजी नबूवत छॾे मुंहिंजे दिलबर ते ईमान कुरान शाहिद आहे कुरान तो चवे हुजूर उन वक़्त में नबी हुया मौजूद हुया ऐं नबीअनि ॿियनि जे रूहनि खां बि हुजूर वाइदा इक़रार पे वरिता त मुंहिंजे दिलबर ते ईमान पुट हाणे तवजो कजो बशरियत जी सिफ़त त हिते वरितऊं पर साईं जो जिस्म अतहर अॻु मौजूद हुई जंहिंखे नबूवत हुई जंहिंजे अॻियां 1,24,000 नबियनि बि जंहिंजी नबूवत जे अॻियां सरे तस्लीम खम पे कयो हुजूर फरमाइनि था त उन वक़्त बि मां नबी हुयुसि जॾहिं आदम अञा मिट्टी ऐं गप गारे में हुयो दोस्तो नबूवत उन वक़्त में मिली पर नबूवत जो मिली त माण्हू जो जिस्म महबूब जो अञा भाग में हुयो नबूवत मिलण खां नबूवत पोइ मिली न जिस्म त अॻ में मौजूद हुयो नबूवत हिकिड़ी सिफ़त आहे नबूवत सिफ़तुनि मां हिकिड़ी सिफ़त आहे रिसालत बि हुजूर जी सिफ़त आहे नबूवत बि महबूब जी सिफ़त आहे ज़ात महबूब जी अॻु कौन समझो ॻाल्हि खे जी नबूवत पोइ मिली न नबूवत जे शइ खे मिली उहो को वजूद त हुयो न को वजूद त हुयो जंहिंखे नबी बणायो हुयो उहो वजूद कहिड़ो उहा ज़ात कहिड़ी साईं फरमाइनि था या अबा बकर लम यारिफनी हक़ीक़तन गैर रब्बी मां छाया मुंहिंजी हक़ीक़त छा आहे मुंहिंजो जिस्म छा आहे ख़ुदा जो कसम मुंहिंजे रब खां सवाइ ॿियो को बि नथो ॼाणे मां छाया मुंहिंजो रब खां सवाइ तुंहिंजो अॼु गंबट जो मौलवी साहब तारा जी खणी तोड़ींदो आहे को चए थो नबी जी इज़त वॾे भाउ जेतिरी को चए थो नबी हिन लठ खां बि ही लठ बि नबीअ खां वधीक आहे जो लठ मूंखे फ़ाइदो थी ॾे नबी मां कहिड़ो फ़ाइदो अरे हे त दुनिया जा 4 किताब पढ़ी मुंहिंजे दिलबर जे शान खे तकींदो तोड़ींदो आहे पर मुंहिंजो सोनो हबीब फरमाए थो ए अबू बकर मुंहिंजी हक़ीक़त मां छाया मुंहिंजे रब खां सवाइ कंहिंखे ख़बर आहे बि सुभान 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 दोस्तों हज़रत ख़ालिद बिन वलीद इस्लाम जो जर्मी सिपह सालार अल्लाह जे तलवारुनि मां हिकिड़ी तलवार
हजरत खालिद बिन वलीद के जंगी मुहिम ते निकतला हिकड़े बहराड़ी जे कोठ जे ॿाहिरां अचे लश्कर बीठो आहे रात क़याम कयो आहे उन लश्कर जे अंदर मुंहिंजा दोस्तो सिपह सालार कायद ऐं अॻवान हजरत खालिद बिन वलीद उन कोठ जे ॿाहिरां इस्लामी लश्कर तरसियो आहे उन कोठ जो सरदार उन कोठ जो वडेरो उन कबीले जो चङो उनखे ख़बर पई आहे त हुज़ूर जो असाबी हज़रत खालिद बिन वलीद कोठ जे ॿाहिरां आयल आहे उहो सरदार कुराड़ो लठ हथ में टेके हलियो आहे त खालिद खां वञी सोणे नबीअ जी तारीफ़ ॿुधी अचां ओ गंबत वारा अॼु ताईं बि विखूं भरे आया आहियो छाजे लाइ आया आहियो महबूब जी तारीफ़ आओ या ॿियो को सबब ॻाल्हायो ओ मिठा इहे जेकी अॼु तूं विखूं भरे आयो आहे इहे विखूं त असहाबनि किरामनि जी सुन्नत बुढ़ो हजरत खालिद बिन वलीद की खिदमत में अचे थो अर्ज करे थो ओ खालिद तो मुझे दिल पर नबी जा दीदार कया हुजूर जा जलवा ॾिठा आहिनि ओ खालिद ॿुधाए मुझे पुन लखे तो कीअं ॾिठो तो मुझे महबूब खे पुट हिंदो जॻह तो मुझे महबूब खे जन ॾिठो कंहिंखे ख़बर हाय हाय अॼु जे माण्हू जे ॾिठो नाहे उहो ऐब ॻोल्हींदो आहे नुक्तचीनियूं कंदो आहे पर जन मुंहिंजे दिलबर खे ॾिठो ॾिसण वारो हुयो त अबू बकर हुयो चवंदो मुंहिंजा दिलबर अखियूं अबू बकर जूं हुजनि चहिरो तो दिलबर मुहम्मद जो हुजे ॾिसंदो रहा भउ नथो थिए ॾिठो हज़रत जाबिर बिन समुरा फरमाए थो त फइदा हुआ अहसन इंदी मिनल कमर लैलतिल बद्र मुंहिंजो महबूब खे जो मूं ॾिठो मूंखे ईअं लॻो त चोॾहीं जे चंड खां बि मुंहिंजो दिलबर वधीक सुहिणो वधा जे ॾिठो त अम्मा आयशा सिद्दीक़ा ॾिठो छा पई चवे लगा शम्सुम वलिल आफाक शम्सू अरे दुनिया जे माण्हुनि जो बि सिज आहे पर मूं आयशा सिद्दीक़ा जो बि सिज आहे शम्सुना शम्स समाई दुनिया जे आसमान वारे सिज खां मूं आयशा जो सिज वधीक चमकदार शम्सुना से ततलो बाद फजीर वततलो शम्सुना बाद इशाई दुनिया जे माण्हुनि जो सिज फजर जी निमाज़ खां पोइ उभरंदो आहे पर मुंहिंजो सिज सोमाणी जे निमाज़ खां पोइ मुंहिंजे हले मुंहिंजा महबूब जे तुंहिंजो मीलाद थियो सारो जग मूं ॾिठो त रोशन थी ॾिठो त हसान बिन साबित ॾिठो चए पियो खुलिकता मुबर्रअम मिन कुल्ल ऐब मुंहिंजा दिलबर तो में त को ऐब आहे बि को खुदा जन ॾिठो तने ईअं चयो जे ॾिठो हज़रत पीर मेहरली ॾिठो चवण लॻो कोई मिसल नहीं ढोलंदी कोई मिसल नहीं ढोलंदी चुप करे मेहरे अली इते जान बोलंदी
ईंदो मुंहिंजे महबूब खे ॾिठो जंहिं कवारिया तड़पंदो सोई सजण लाइ उमिरि सारिया मुंहिंजे महबूब खे ॾिठो जंहिं कवारिया सारो ही जहान हले मुंहिंजे करीम सदके सारो ही जहान हले मुंहिंजे हबीब सदके मुंहिंजे सरवर सभिनी ते कई सदारिया चवल्ला सरदार जो बचड़ो आहे नौजवान लाडलो पुटु आहे नाज़ नेमतुनि ते पलियल पुटु आहे पीउ रोके सो बच्चा मके जे शहर में मोहम्मद नाले हिकु जादूगर पैदा थियो आहे ओ बच्चा सूरत ॾाढी सुहिणी अथसि आवाज़ ॾाढो मिठो अथसि प्यार अहिड़ो थो ॾिए जो दुश्मन खे बि दोस्त बणाए विझे थो ओ बच्चा तोखे मना थो कयां इन मोहम्मद जी कचहरी में न वञजांइ इन जी ज़ियारत न कजांइ मतां को इन जो जादू तोखे न लॻी पवे मुंहिंजा दोस्तो पीउ सुबुह शाम बचड़े खे रोकींदो रहंदो आहे हिकिड़े ॾींहुं उहो बचड़ो ॿाहिरि निकितो आहे झंग में हलियो आहे वण जे हेठां छा थो ॾिसे चंद नूरानी चेहरा आहिनि जीअं चमकंदड़ सितारा हुजनि विच में चोॾहीं जो चंड खिड़ियो वेठो आहे मुंहिंजा सुहिणा हबीब वेठा आहिनि साहबनि जो झुरमट लॻल आहे हुज़ूर क़ुरान पढ़ी रहिया आहिनि साहबनि जे अखियुनि मां लुड़क वही रहिया आहिनि हिन नौजवान जा कदम रुकिजी विया ॾिसां ॾिसां ही केरु जवान आहे केॾो हसीन चेहरे वारो आहे उहो नौजवान करीब आयो आहे हबीबनि जी महफ़िल में वेठो आहे मिठड़ा बोल मुंहिंजे दिलबर जा ॿुधा अथई ऐं हिन जे अखियुनि मां बि लुड़क वहण शुरू थी इश्क़ मुस्तफ़ा जो कैदी बणिजी वियो अल्लाह 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 को कंहिंजो आशिक़ को कंहिंजो कैदी पर हे महबूब जे ज़ुल्फ़नि जो कैदी बणिजी वियो रब शल इहो मोहबत वारो को विलविलो असांखे बि हाय हाय मुंहिंजा दोस्तो सारो ॾींहुं मुंहिंजे दिलबर जी तकरीर ॿुधंदो रहियो ज़ियारतूं कंदो रहियो आख़िर कद में किरी चए थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो पढ़ी मुसलमान बणियो आहे शाम थी हाणे घर में वापसि मोटियो आहे पर अखियुनि में लुड़क वहनि ओ गंबट वारा आशिक दा कम में रोना धोना बिन रुअण नहीं मंजूरी कोई तो रोद ने दीद दी खातिर कोई रोद ने विच हुजूरी दिल रोवे भावे अखियां रोवने विच इश्क दे रुअण आज़म इश्क विच रोना पैदा भावे हाज़िर हो भावे दूरी आशिक जो कम रोवणा पोइ जेकी महबूब जी मोहब्बत में रोंदा आहिनि उन्हनि खे दिलबर पंहिंजे भाकुर में कंदो आहे
सैयद हसन रसूल रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो कामिल वली पंहिंजे मुरीदन खे तवज्जो कंदो हो त रसूल अल्लाह जो दीदार थी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकिड़े भेरे साईं जी घर वारी बीबी सगोरी अर्ज कयो आहे क़िबला हज़ारनि खे महबूब जा दीदार कराया अथई, कॾहिं मूंखे बि मुंहिंजे महबूब जो दीदार करायो। साईं फरमाइनि था बीबी अॼु तूं तैयार थी रात तोखे दीदार थी। सुभान अल्लाह। माई खुशी में नथी मापी अल्लाह अल्लाह सुती आ रात गुज़री वई सुबुह जो उथी अर्ज़ करे थी क़िबला मूंखे त दीदार थोड़ी कोन मूंखे को दीदार थी। साईं फरमाइनि था तूं महबूब जी ज़ियारत कोई जहिड़ी तेरी मामूली ॻाल्हि इहे दीदार थींदो। तूं नवां कपिड़ा पाई हा हार सिंगार करी हा अच्छा उजरा लिबास पारी हा पोइ तोखे महबूब जो दीदार थियो। माई वीचारी वई आहे नवां कपिड़ा पाता आहिनि हार सिंगार कया आहिनि सर सेवर पाता आहिनि। मुंहिंजा दोस्तो जेको पुछेसि कपिड़ा पई थी पाई जे अॼु राति महबूब जो दीदार थींदो। बुज़ुर्ग हज़रत सैयद हसन रहमतुल्लाह अलैह पंहिंजे साले खे घुरायो भाई भेण तो वारी तूं ॾिसो मां त ॿुढो पुराणो थी वियो आहियां ही जो पई थी ज़ेवर पाए ऐं अच्छा उजरा कपिड़ा ढके सो छा ॾिना मां त ॿुढो थी वियो। देखो पूछे तो जॾहिं महबूब जी ज़ियारत थी आहे पुछी त कहिड़ा महबूब कया भई पुराणा कोन भाउ जो आयो घर में ॾिठई त बराबरि नवां कपिड़ा हार सिंगार की वेठी। हाय हाय उन भाव को गलत मकसद समझो कावड़ में जो आयो भेड़ के चे मारण शुरू कई पी मुर्स तुंहिंजो कहिड़ो अलाह वारो तूं कहिड़ा ख्याल रखियूं वेठिया हू माई चे जो महबूब जी ज़ियारत थींदी तीअं हो मारण लॻेसि हुन को गलत मकसद समझो पर जी जो मकसद त को ॿियो मार कढेसि माई बेहोश थी वई भाउ त मारियूं हलियो पर बीबी साण मोह कयो मदीने ॾे ऐं वठी कई रहियूं ओ मुंहिंजा सुहिणा अॼु मूंखे ग़लति इल्ज़ाम लॻा आहिनि मुंहिंजो त ॿियो को मक़सदु कोन हो मुंहिंजो त ॿियो को महबूब न हुयो मां त तुंहिंजे दीदार जे लाइ पेरुनियसि ओ तुंहिंजे दीदार अंदर लोरी बेवस लुटे दिलियार बेज़ोरी बेचारी रुनिया दाऊ कयूं हबीबन के सजड़ा कया आहिनि रोंदे रोंदे निंड आई अख लगी अञा अख लगी त मदनी घोट जा दीदार सुबुह जो उथी मुड़ुस जे पेर पिया हथ चुमिया आहिनि अर्ज़ कई क़िबला ज़ियारत त थी पर मार जो खारायो इन में राज़ कयो चे हाओ महबूब जो दीदार उन्हनि खे थींदो आहे जेकी पुनर जे मोहबत में रोंदा आहिनि अखियूं आलियूं कंदा आहिनि हबीबनि जी हुब में लुड़क हारींदा आहिनि उन्हनि खे ई दिलबर जा दीदार थींदा आहिनि तोखे सिकत हुई दीदार जो शौक़ु त हुयो पर रोअण तो में कोन हुयो इहो बहानो बणायुमि इन बहाने सां तूं रुनीअ बस रोअण सां दिलबर जो दीदार नसीब हाय हाय ओ गंबट वारा कॾहिं त तूं बि पंहिंजे अखियुनि खे आलो करणु सिखो अरे दुनिया वारनि जे लाइ रुने पेट जे ख़ातिर रुने मिटनि माइटनि जे अॻियां रुने दुनियावी मक़सदनि जे लाइ बि हज़ारे ॻोढ़ा ॻाढ़ियई पर को हिकिड़ो ॻोढ़ो
हबीबन जे हुब में भी वहाइया खुदा जो कसम बिनी जहान में बेड़ा पार थी अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह ओ मिठा ओ मुजादा हे महबूब जो कुर्ब उन्हनि खे मिलंदो थई जिन जूं दिलियूं यार जे मोहब्बत में सरशार हूंदियूं जिन जूं अखियूं हबीबन जे हुब में लुड़कारींदड़ हूंदियूं उन्हनि खे ई जानब जा जिनसार नसीब थींदा उन छा महबूब जी मोहब्बत में रो पर जे मोहब्बत में रोअण नथो चई त पोइ पंहिंजे गुनाहनि ते रो पर जे गुनाहनि ते रोअण नथो चई त पंहिंजी खोटी क़िस्मत ते रो तूं मिठा जिंदगी किथे बर्बाद कई हयाती कहिड़नि कमनि में गवाई पंहिंजे क़िस्मत ते ॻोढ़ा ॻाढ़ अॼु ताईं महबूब खे राज़ी न करे सघे राति ॾींहुं गुनाहनि में बुराइयुनि में जिंदगी बर्बाद कंदो रहे ओ मिठा हज़रत किबला सिंह मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह रब सन मज़ार ते किरोड़े रहमतूं वसाए महबूबनि जी मोहब्बत में सरकार जे सिक में छाता फरमाइनि ओ छपर कीमत छॾो गोली पंहिंजी कजो सच्चा सैयद ई सकुदर ते सॼो जेको आहे कुतरे खे अल्लाह अल्लाह ख़ुदा जा कामिल वली पंहिंजो पाण खे महबूब जे गली जे कुतर सां निस्बतूं ॾियनि ओ छपर कीमत छॾो गोली पंहिंजी कजो सच्चा सैयद ई सकुदर ते सॼो ओ पिरी पिरतो पखा अची राजो हीरो दर जो कुतो न कर धार मिठा अजाल मंजा आधार मिठा अगाए आजिज़ जी उछिंगार मिठा अजाल मंजा हथ में ऐब घड़ा वतन की अवड़ा साईं हज़रत कासिम के चहली कंधो कहिड़ो खड़ा हथ में ऐब घड़ा वतन की अवड़ा साईं हज़रत कासिम के चहली कंधो कहिड़ो खड़ा पंहिंजा अफ़ाल ॾिसी हाय हाय हथड़ा हड़ा मारे मरमोवा जी मयार मिठा अजाल मुंजा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह हज़रत ख़ालिद बिन वलीद सां उहो पुठड़ो मिलण आयो आहे अर्ज़ करे थो ख़ालिद तो मुंहिंजे दिलबर जा दीदार कया हुया ॿुधाए मुंहिंजे पुनर खे तो कीअं ॾिठो अॼु जे मुला खां पुछंदा कहिड़ियूं ख़बरूं ॿुधाईंदो पर हज़रत ख़ालिद जे मुंहिंजे जानब जा जलवा ॾिठा चए थो ओ ॿुढड़ा ओ ॿुढड़ वारा मूं वटि उहे लफ़्ज़ कोन्हनि जो मां दिलबर नबी जी वखाण ॿुधाए सघां तूं चवीं त तफ़सील सां मूं वटि उहे लफ़्ज़ कोन्हनि जो तफ़सील बयान करे सघां उन चयोसीं भला कुझु त ॿुधाए हज़रत ख़ालिद फरमाइण लॻो अर रसूल अला क़द्रिल मुरसल अर रसूल अला क़द्रिल मुरसल